कंदकोट में खबरवास शेयर कंदासी। कंदकोट जे गोठ पीरबख्श बंगवार में पुरस्कार नमूने गोली लगन सबब नौजवान मारिजी वियो आहे। पुरस्कार नमूने गोली लगन सबब मोहम्मद हुसैन बंगवार मारिजी वियो, जंहिंजो उमर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गोली लगन सबब मारिजी वियो। वधीक जांच करे रहिया आहियूं। कंदकोट में खबरवास शेयर कई पिया। कंदकोट जे गोठ पीरबख्श बंगवार में पुरस्कार नमूने गोली लगन सबब नौजवान मारिजी वियो आहे। पुरस्कार नमूने गोली लगन सबब मोहम्मद हुसैन बंगवार मारिजी वियो, जंहिंजो उमर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गोली लगन सबब मारिजी वियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। कंदकोट में खबरवास शेयर कई पिया। कंदकोट जे गोठ पीरबख्श बंगवार में पुरस्कार नमूने गोली लगन सबब नौजवान मारिजी वियो आहे। पुरस्कार नमूने गोली लगन सबब मोहम्मद हुसैन बंगवार मारिजी वियो, जंहिंजो उमर अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त नौजवान गोली लगन सबब मारिजी वियो आहे। वधीक जांच कई पई वञे। कंदकोट में इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं हफ़ीज़ मलिक खां। जी हफ़ीज़, आगाह कजो। जी, कंदकोट बी स्टेशन थाने जे गोठ पीरबख्श बंगवार में नौजवान है मोहम्मद बख्श बंगवार वो जो ओचितो गोली लगन सबब जो कतल थी वियो आहे। और हयाती हुआ विञाए वेई रहिया आहे। जॾहिं त उतां मक़तूल जी लाश खे खणाए करे सिविल अस्पताल कंदकोट आंदो, जितां पुलिस बी सेक्शन लाश खे ज़रूरी कानूनी कार्रवाई करण बाद संदन जे वारसनि हवाले करे छॾियो। जॾहिं त इन सिलसिले में बी सेक्शन पुलिस सां राब्तो कयो हुयो नौजवान जे कतल जे कारण बाबति, त पुलिस इहो ॿुधायो त कतल वाक़े जी पुलिस पारां जांच कई पई वञे ऐं जीअं ई जांच मुकमल थींदी कतल जो सबब मालूम थींदो त तव्हां खे आगाह कंदासीं। जी मेहरबानी हफ़ीज़ तफ़सीलनि जे लाइ।